सेवण मावा के खबर ॾींदारो तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी की रिपोर्ट मुताबिक़ सेवण के भट्टी मोहल्ला में एक महीनो अगो नाले गुलाम अब्बास खासकरी के घर में कुछ नामालूम चोरन पारा दरन जा ताला तोड़े घर अंदर अची चोरी करे फरार थी वञण में कामयाब थी विया। चोरी थियल सामान वापस न थियण ते मुतासिर धीर गुलाम अब्बास खासकरी सिंध प्रेस क्लब सेवण के नुमाइंदे से ॻाल्हाईंदे चयो त मां ग़रीब आहियां, मां म्यूनिसिपल कमेटी सेवण जो मुलाज़िम आहियां, मां पंहिंजी ड्यूटी करे बचन जो रोज़ी कंदो आहियां। खुदारा कुछ एहसास कयो मुंहिंजी चोरी थियल सामान मूंखे वापस कराए ॾिनो वञी। जॾहिं त मुंहिंजी चोरी थियण खां पोइ सेवण जी वनफा इंचार्ज मंज़ूर दल पिणु जाइ वारदात ॾिसी वियो ऐं उन यकीन ॾियारियो त तुंहिंजी चोरीअ जा चोर जल्द गिरफ़्तार करे तुंहिंजी चोरी थियल सामान वापस कराईंदुसि। पर मुंहिंजी चोरीअ खे 1 महीनो गुज़री वियो आहे, चोरी थियल सामान वापस न मिली सघियो आहे। अञा ताईं कुछ न थियो न पो तो एनसी वगैरह कराई हर शे कराई थई तो पो जने मंजूर साहब आयो तो पो ता उनके उन्ने छा चयो हींअर उन्ने चोला वडो आ ता उन सा बियर मिलिया हो न बियर कोन मिलिया तो ता मिलोस न मंजूर सा ता मिलो ता के छा तो चयो बियर यो चयो थी ता जेको मना वियो आ ता मना कुछ कख भी जो न वो ता मिलंदो। वो घणा डी थिया तुझे चोरी के मूंखे महीनो थी वियो वो अञा हिन महिल कुछ न थियो कुछ न थियो नहीं ता के वडे चंगे मठे के दान ॾिनी आ साईं चंगा मुठे साईं।